अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो वेरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ। तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं, मुकमल अपडेट तव्हांखे नंढड़ी वीडियो में ॾींदासीं दोस्तों। तो नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त शेरोज़ ख़ान शमीर ख़ान खे चवंदो त मां बाबा जे खून जो बदिलो तोखे कॾहिं माफ़ न कंदुमि, ऐं सरियाम उनखे पलांद वठण जे लाइ चवंदो त तूं होशियारु थी जा, हाणे मां तोखां पलांद ज़रूरु वठंदुमि। ऐं शमीर ख़ान खिली उनखे चवंदो त हिन जनम में मां तोखे अहिड़ो मौक़ो ॾींदुमि ई न त तूं मूंखे मारींदे कीअं। ऐं ॿिए पासे जेको आहे त बिजार ख़ान जेको आहे त शमीर ते हमिलो कराईंदो ऐं बाद में हू फ़ोन ते कचहरी कंदा। ऐं बिजार ख़ान उनखे चवंदो त इहे माण्हू मां न आहिनि मोकिलिया जिन तो ते हमलो कयो आहे। मुंहिंजी तोसां कहिड़ी दुश्मनी आहे जेका मां तोसां निभाईंदुसि दोस्तों। तो शमीर ख़ान उनजी ॻाल्हि ते कॾहिं बि इतबार न कंदो ऐं उनखे चवंदो त जेके माण्हू मोकिलिया आहिनि त उहे तो ई मोकिलिया आहिनि, तूं मूंखे मारणु चाहीं थो। जी दोस्तों, तो ही हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।